दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं सिंधी ॿोली। दोस्तों अॼु जीअं त तव्हां ख़बर आहे लॉकडाउन आहे ऐं जेका मुंहिंजा अक्सर दोस्त घर ताईं महदूद थी विया आहिनि। सभु घरनि में वेठा आहियूं, पंहिंजे घरनि में वेठा आहियूं ऐं जेका ॾाढो मायूसी वारो माहौल आहे, उदास आहियूं। जेका पाण दोस्तनि सां जेका कचहरियूं कंदासीं, गपशप कंदासीं, मिलंदा जुलंदा हुआसीं। सो दोस्तों अॼु उन मायूसी खे मद्देनज़र रखंदे आउं जेका तव्हांजे लाइ हिकिड़ो जेका लतीफ़ो जेका खणी आयो आहियां तव्हां दोस्तनि सां जेका लतीफ़ो शेयर कंदुसि। लतीफ़ो इहा आहे त हिकिड़ो सेठ हूंदो, कपिड़े जो वापारी हूंदो, जंहिंखां हिकिड़ो ॿारहाड़ी जो माण्हू 12 महीना उधर ते कपिड़ो खणंदो ऐं उनखे 12 महीने उहा जेका उधर वापसि कंदो। हिन भेरे जेका उहो हमरा जेका उधर वापसि करणु न आयो ऐं सेठ जेका वञी उनजो ॻोठु निकितो ऐं जॾहिं उन्हनि में दुआ सलाम थी, रस्मी दुआ सलाम थी, उनखां पोइ जेका हुन सेठ खे चयो तूं वेह, तुंहिंजे लाइ पाणी खणी अचां। हाज़ुर ॿिनि अखियुनि सां पैसा ॾींदासीं, छो त तुंहिंजो हक़ आहे ऐं तोखां असां 12 महीना खणंदा आहियूं ऐं तूं असां बग़ैर पुछण जे जेका ॾेई छॾींदो आहीं त जेका कॾहिं वापसि ॾींदो। असां जेका तुंहिंजा अहसान आहियूं। सो तुंहिंजे लाइ मां पाणी खणी अचां। मुंहिंजा छोकिरा घर खां ॿाहिरि आहिनि। जीअं आया हाज़ुर असां 2 अखियुनि सां तोखे जेका तुंहिंजी उधर वापसि कंदासीं। ऐं जीअं उहो पाणी खणणु वियो त जेका सेठ साम्हूं ॾिठो त वाह में 2 माण्हू जेका हर मथे पिया थियनि, हर हेठि पिया थियनि ऐं ख़तरनाक क़िस्म जा माण्हू हुया। उन ॿिन्ही जे जेका हथ में वेपन हुया ऐं सेठ थोरो घबराइजी वियो, मायूस थी वियो। उहो जीअं पाणी खणी वापसि आयो त चई सेठ ख़ैर त आहे, मायूस थो लॻे, वटि पाणी पी। हुन चयो यार पाणी गले मां लहे ई नथो। जेका इहे साम्हूं वाह में जेका 2 हमरा हेठि था थियनि, हर मथे था थियनि, उन्हनि खे हथियार न अथनि में। त हुन चयो सेठ तूं घबराए न यार, तूं जेका डिॼजांइ डपजांइ न। असुल ॻाल्हि हीअ आहे त पर साल असां हिननि जो महिमान क़तलु कयोसीं। सो उहे इन कोशिशि में आहिनि त उहे कॾहिं था असांजो महिमान क़तलु कनि ऐं असांखां पलांद वठनि। सो तूं घबराए न, तूं परेशान न थी। तुंहिंजे लाइ चांहि चई आयो आहियां घर में जेका तूं वेह त तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां। उहो जीअं चांहि खणणु वियो त सेठ जेका पेरनि ते ज़ोर ॾिनो त भॼ धनूमल जेका पैसा पसंदि अचे त शेयर कजो।